नाज़रीन हेडलाइंस के अपडेट कंदालू तो जैकबाबाद गोड़ गुलाब माछी में राइस मिल की भित किरण सबब वारे वाक़े में एक मानू ज़ख्मी थी पियो फौत थी पियो है अंग ॿ थी पियो है। बिल्कुल नाज़रीन अफ़सोसनाक ख़बर अवां ताईं पहुचाई पिया। जैकबाबाद लगोट गुलाब माछी में राइस मिल की भित किरण वारे वाक़े में एक ज़ख्मी फौत थी वियो जॾहिं त अंग ॿ थी वियो आहे। ज़ख्मी असगर गोपांग भी ज़ख्मनि जा सूर न सहंदे फौत थी वियो जॾहिं त ॿिनि ज़ख्मियुनि जो अस्पताल में इलाज हलंदड़ आहे। के अपडेट कंदालू अहम ख़बर है तो जैकबाबाद के गोड़ गुलाब माछी में राइस मिल की भित किरण वारे वाक़े में एक ज़ख्मी फौत थी पियो है जॾहिं त अंग ॿ थी वियो आहे। ज़ख्मी असगर गोपांग भी ज़ख्मनि जा सूर न सहंदे फौत थी वियो है। ॿिनि ज़ख्मियुनि जो अस्पताल में इलाज हलंदड़ आहे। बिल्कुल नाज़रीन अफ़सोसनाक ख़बर अवां ताईं पहुचाई पिया। जैकबाबाद लगोट गुलाब माछी में राइस मिल की भित किरण वारे वाक़े में एक ज़ख्मी फौत थी वियो जॾहिं त अंग ॿ थी वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं जैकबाबाद मां नवाज़ सोलंकी खां। जी नवाज़, छा तफ़सील आहिनि? सुबुह जेको वाक़ियो थियो हुयो गोठ गुलाब माछी में राइस मिल जी भित किरी पई जंहिंमें मोहम्मद जान लहड़ी जेको पोरियो थो थॾे ते जेको फौत थी वियो जॾहिं त 3 ज़ख्मी हुया एजाज़ धरपाली, असगर गोपांग ऐं अब्दुल वहाब लाशारी। असगर गोपांग खे सख़्त हालत में लाड़कानी अस्पताल में वियो जिते हुन ज़ख्मनि जा सूर न संदे दम धणीअ वाले करे छॾियो आहे। अहिड़ी रीति फौतियुनि जो अंग जेको 2 थी वियो आहे जॾहिं त 2 जेका एजाज़ धरपाली ऐं अब्दुल वहाब लाशारी आहिनि उहे सिविल अस्पताल में दाख़िल आहिनि जिन्हनि जी हालत जेकी आहे सुधरंदड़ ॿुधाई वञे पई। ॿिए तरफ़ जेको आहे त राइस मिल्स पुरियत यूनियन जो अॻुवाण आहे माशूक खारानी सवाली टुकड़ो उन्हनि जेको आहे मुतासिर जेकी मिल जिते वाक़ियो थियो आहे उते जेको आहे त एतिराजी मुज़ाहिरो कयो आहे मज़दूरनि। उन्हनि जेको आहे इहो चयो आहे त सेठनि पारां का बि जेका आहे हिफ़ाज़त तदबीर ते अमल नथो कयो वञे। असां बार बार ॿुधायो आहे त जेको इमारतूं उहे डैमेज आहिनि उन्हनि खे जेको आहे दुरुस्त करायो वञे राइस मिलनि जूं। पर केतिरनि इमारतनि जी अञा बि हालत अहिड़ी आहे जिते अहिड़ा वाक़िया थी सघनि था। उन्हनि चयो त सोशल सिक्योरिटी ओल्ड जेको आहे एज बेनिफिट जेको आहे उहो बि नथो ॾिनो वञे। उन चयो त हिते जैकाबाद में जेको आहे को बि जेकी सहूलियतूं न आहिनि न ई हिफ़ाज़ती तदबीरनि ते जेको आहे कोई अमल कयो वञे थो। जी वॾी महिरबानी जी नवाज़ अपडेट करण लाइ।